अस्सलाम वालेकुम, मां आहियां शेफ फैसल। ऐं मां आहियां तव्हांजी होस्ट पाक पीरज़ादा। ऐं मां आहियां जहांज़ेब अली। 77 वतन आज़ादीअ जे ख़ुशियुनि भरे मौक़े ते हिकु शानदार आज़ादी कुकिंग शो। हिन प्रोग्राम में हूंदी इनामनि जी बरसात। इन ई जश्न में तव्हां पंहिंजा जोश, जज़्बा ऐं जमाला पेश करे सघो था। धरती ऐं देश वारनि लाइ हिकु शानदार मौक़ो। ऐं हा, सुठा ताम तयारु कंदड़नि खे ॾिना वेंदा शानदार गिफ्ट। इन सां गॾु शामिल थींदड़ तमामु महिमाननि खे गिफ्ट हैम्परनि सां नवाज़ियो वेंदो। त पोइ अचो पंहिंजी फैमिली सां गॾु हिन प्रोग्राम जो हिसो बणिजो। हिन इवेंट खे पंहिंजी ज़िंदगी जो हिकु यादगार इवेंट बणायो। 9 अगस्त खां 14 अगस्त ताईं लाइव हूंदासीं शाम जो 5:30 वॻे। असां कराईंदासीं कुकिंग जो मुक़ाबिलो। ऐं तव्हां पंहिंजा पसंदीदा ताम कंदा तयारु। आज़ादी कुकिंग लाइव शो में असां हूंदासीं तव्हांजा मेज़बान।